अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आया इमरान मलिक शामिल कयूं था इन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, GS क़ौमी माज़ जो मरकज़ी चेयरमैन सनान खान कुरैशी सजावल में कुछ ॾींहं अॻु मंशात फ़रोशनि जी गाॾी लॻण सबबि फ़ौत थियल नौजवान अमीर मल्लाह ऐं मुबैना तौरु ख़ुदकुशी कंदड़ नरेश कुमार जी तॾे ते पहुची उन्हनि जे वारसनि सां ताज़ियत कई। उन मौक़े ते जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी चयो त सिंध में नाइंसाफ़ी बदअमनी उरूज ते पहुची चुकी आहे। पीपल्स पार्टी जी सरकार अवाम खे दिलासनि खां सवाइ कुझु बि न ॾिनो आहे। हुन चयो त हुन वक़्तु सिंध में पाणी जी खोट शिदत अख़्तियार करे वई आहे, जंहिं करे सिंध जूं ज़मीनूं बंजर बणिजी रहियूं आहिनि। हुन वधीक चयो त अमीर मल्लाह ऐं नरेश कुमार जे वारसनि खे इंसाफ़ ॾियारण में भरपूर साथ ॾिनो वेंदो। हुन मुतालबो कंदे चयो त सजावल में पेश आयल वाक़िअनि जी शफ़ाफ़ जांच कराए मक़तूल नौजवाननि जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। हुन मौक़े ते GS क़ौमी माज़ ज़िले ठठे जो अॻुवाण सरवर ख़ुश्क नज़ीर लगारी ऐं ॿिया कारकुन साणंस गॾु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।